प्रिया कुमारी जगवा कारण के प्रिया कुमारी जगवा कारण के प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के खबर शामिल कयूं था कराची मां मेरुल्ला मुगेरी जी रिपोर्ट मूजिब बहार फाउंडेशन की तरफा मुंजी अमड़ लाइब्रेरी में सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी की आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची के धनी बख्श ब्रोही गोठ में कायम मुंजी अमड़ पब्लिक लाइब्रेरी में बहार फाउंडेशन के चेयरमैन मोहम्मद सचल वधियो सहाफ़ी अब्दुल अली मेमुण सहाफ़ी फिदा हुसैन पहर की अगवानी में 3 साल अॻु 10 मुहर्रमुल हराम ते मातमी जुलूस में सबील ऐं नगर विराइण लाइ वियल मासूम न्याणी प्रिया कुमारी के अगवा कंदड़नि खिलाफ़ एहतजाज कंदे उल्हा प्रेस क्लब के साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त प्रिया कुमारी केस ते हुकूमती इदारनि की कारकर्दगी संदनी वजूद ते सवालिया निशान आहे। हुकूमती जोड़ियल GIT केस में थियल अॻभराई के पधरो कयो वञे ऐं केस में वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सूबाई हुकूमत क़ौमी मीडिया जो किरदार भी ॻणती जोॻो अमल आहे जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। सिंधी मीडिया के सहाफ़ियुनि समेत सिंध के बाशहूर अवाम के सलाम पेश करियूं था जिन मुसलसिल प्रिया कुमारी के केस के हाईलाइट कयो आहे। असां उर्दू मीडिया वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत समेत शिया बिरादरी के सरबराहन के गुज़ारिश था करियूं त मासूम न्याणी प्रिया कुमारी के अगवा कंदड़नि खिलाफ़ जो किरदार अदा कनि। उन्हनि जो वधीक चवणु हो त 10 मुहर्रमुल हराम ते करबला के शहीदन के लाइ सबील प्यारींदे हिंदू न्याणी के अगवा ते शिया बिरादरी सां गॾु हिंदू बिरादरी के सरबराहन की माठ घणी ॾुखाईंदड़ आहे। समझ में नथो अचे त हिंदू बिरादरी जा सरबराह आख़िर छो ख़ामोश आहिनि, कहिड़ी मजबूरी अथनि जो बिल्कुल खामोश तमाशाई बणियल आहिनि। जॾहिं त सिंध जो नौजवान बाशऊर अवाम हर वक्त न्याणी प्रिया कुमारी के वालदेन सां गॾु आहे। असां इंसानी हक़नि लाइ कम कंदड़ आलमी इदारनि तंज़ीमुनि तोड़े मीडिया हाउसिस के सहकार लाइ दरख़्वास्त सां गॾु सिंध के बाशऊर अवाम के हथ ॿधी अर्ज़ु करियूं था त मासूम न्याणी जो आवाज़ बणजण जे लाइ हर माण्हू पंहिंजे शहर के प्रेस क्लबनि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरा कनि। जेसिताईं प्रिया कुमारी आज़ाद थी पंहिंजे अमड़ ताईं नथी पहुचे तेसिताईं एहतजाजनि जो सिलसिलो जारी रहे। उन्हीअ मौके ते नज़ीर बहार वधियो, जफर शेख, मेरुल्ला मुगेरी, सिकंदर छजड़ो, बख्शल आशारी, जुल्फ़कार सियाल, कुर्बान अंसारी, मोकमदीन मंगी, नवाज़ काड़ो ऐं ॿिया मौजूद हुया।